नवाज न्यूज़ में भली कार आऊं या संझा सैयद ऐं नाज़रीन आओ आहियां अली रज़ा मंगी नज़र वठूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। हुकूमत किराइण लाइ का बि परॾेही साज़िश नाहे थी। क़ौमी सलामती कमेटी वाज़े करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जो अहम इजलास अमरीका में मुक़ररु अॻूणे अमरीकी सफ़ीर असद मजीद मुबैना धमकी वारे ख़त ते ब्रीफिंग ॾिनी। इजलास जी पधिराई मूजिबि कुझनि इदारनि ख़त जी जाच कई जिन खे परॾेही साज़िश जी साबिती न मिली। सिक्योरिटी इदारनि जी जाच जो इहो नतीजो निकितो आहे त का बि परॾेही साज़िश नाहे थी। इजलास में क़ौमी सलामती कमेटी जी गुज़िरियल इजलास जे मिनट्स जी बि तौसीक़ कई वई। कमेटी पाकिस्तानी सफ़ारतखाने खां मिलियल टेलीग्राम ते बि ख़्यालनि जी ॾेवट कई। इजलास में आर्मी चीफ समेत टिनी हथियारबंद फ़ौज जे सरबराहनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं DGIS बि शिरकत कई। साजिश हुई और उस साजिश में फिर यहाँ से लोग मुलव्वस हुए और फिर खत पढ़ियो आहे कंहिंजो बि नालो नाहे लिखियल ऐं नई साज़िश पूरी मुतहिदा अपोजिशन जो है वो मुलव्वस हुई और उसके बाद जो है ये हमारी गवर्नमेंट जो है वो इसको हटाया गया। ऐसी कोई बात नहीं। खत पढ़ियो आहे कंहिंजो बि नालो नाहे लिखियल ऐं नई साज़िश जो ज़िक्र आहे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जो चवणु आहे त हुकूमत ECL पॉलिसी तब्दील करण जो फ़ैसिलो कयो आहे जंहिं तहत कंहिं बि शख़्स जो नालो 120 ॾींहनि खां वधीक ECL में शामिल न रहंदो। हुकूमत ECL में शामिल शख़्स ख़िलाफ़ 120 ॾींहनि अंदरि सबूत पेश न कया त नालो पाण मुरादो ख़त्म थी वेंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्लाह चयो आहे त हिन वक़्तु 4863 माण्हू ECL में आहिनि। फ़ैसिले सां 3000 माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। दहशतगर्दी में मुलविस जवाबदारनि ते ECL जो नओं कानून लागू न हूंदो। सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट जे हुक्मनि ते जिन जा नाला ECL में शामिल आहिनि उन्हनि ते बि नओं कानून लागू न थींदो।